14 अगस्त के पुरमसरत मौके ते तमाम अहले वतन के 14 अगस्त मुबारक। पारा मोहम्मद रजाक सांद HM गवर्नमेंट काजी सुल्तान मैन प्राइमरी स्कूल कुनरी कैंपस। हर प्रोग्राम जो मतलब तमाशो नहीं। हर प्रोग्राम हंगामे जी सूरत में नाहे पेश कबो। वक्त ऐं हालात भले कहिड़ा बि पंहिंजी सिंध हमेशा तव्हांजे लाइ मालूमाती वीडियो खणी ईंदी आहे। पोइ उहे प्रोग्राम अॼु जे शाइर जी सूरत में हुजनि या खणी प्रोग्राम नई टई जी सूरत में हुजनि। वसंदी वसंदी वहाण वहाण जी दां आला ऐवाननि ताईं सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजी सिंध पहुचाईंदी आहे। लोक गीत हुजनि या सिंधी कहाणियूं हुजनि, फ़क़ति पंहिंजी सिंध तव्हांजे लाइ खणी ईंदी आहे खोड़ सारा प्रोग्राम। यकीनन तव्हां सभिनी लाइ त पोइ ॾिसण न विसारींदा सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजी सिंध ते।